जमायत इस्लामी सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी इमदादुल्लाह बिजारानी कंबर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुची बदलायो निज़ाम खे सवारियो सिंध खे जे उनवान हेठ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिन वक्त पूरी सिंध में लाकानूनियत जो निज़ाम कायम आहे। इन सूरतहाल खे नज़र में रखंदे बदलायो निज़ाम खे सवारियो सिंध खे जे उनवान सां पूरी सिंध में मुहिम हलाए रहिया आहियूं। छाकाणि त हिन वक्त सिंध में न बहितर तालीम आहे, न सेहत जी का सहूलत आहे, न अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। असां हिन सूरतहाल खे साम्हूं रखंदे इहा मुहिम हलाए रहिया आहियूं जीअं असां सिंध जे बदहाल सूरतहाल खे बहितर बणाए सघूं। इन मौके ते ग्रेड 1 खां 4 ग्रेड जी नौकरियुनि में थियल बदअनवानी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं मुतालबो कयो त गरीब बेरोज़गार नौजवाननि खे पंहिंजे जाइज़ हक़ ॾेई बेचैनी ख़तम कई वञे। हिन वधीक चयो त मुहिम दौरान पूरी सिंध अवामी सुजागी ख़ातिर रोड कारवाई, अवामी जलसे, बार काउंसिल्स, तालीमी इदारनि में वञी बदलायो निज़ाम खे संवारियो सिंध खे जी पैगाम खे पहुचायो वेंदो। इन मौके हाफ़िज़ मंसूर अली अबड़ो, अमीर जमायत इस्लामी कंबर ज़िला शहदाद कोट ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ। यानी गरीब जो ॿार खे जेको आहे जुती न आहे पाइण लाइ, गरीब जे ॿार खे जेको आहे पीअण लाइ साफ़ पाणी न आहे, गरीब जे ॿार या गरीब खे जेको आहे मतिलबु तालीम न आहे, सिहत न आहे, ऐं ॿिए तरफ़ हुकुमराननि जूं एॾियूं